थरकोल ब्लॉक 2 जे वेझार डैम जे एरिया जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रहवासियुनि जो हिकु दफ़ो ॿीहर कंपनी ऐं ठेकेदार जी मुबैना ज़्यादतियुनि ख़िलाफ़ वेझार डैम ते एहतजाज। ॻोठ खारू जानी भोरेलो दलनि जो तड़, वेझार सरादीन जो तड़, मलूक महर भोजासर, बांभड़ियो भील, मघू भील, मेहू लंजू, मेघे जो तड़, मोहनताल जसबाणी ऐं बटड़ा जे सवे मक़ामी माण्हुनि एहतजाजी धरणे में ब्लॉक 2 इंतज़ामिया ख़िलाफ़ ऐं वेझार डैम जे ठेकेदार ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। मुज़ाहिरीन मौलाना ताज मोहम्मद सुमरो, चेयरमैन यामीन डोहट, अब्दुर्रहमान दल, अब्दुल हादी सुमरो, बाई खान सुमरो, सरोप सिंह जी अॻवानी में एहतजाजी धरणे में उन्हनि चयो त वेझार जे एरिया में ईंदड़ असांजी सर्वे ज़मीननि जा मुआवज़ा नाहिनि मिलिया। असांजे माण्हुनि खे डैम में पघार ते ऐं मज़दूरी ते ई नथो लॻायो वञे। पंपिंग स्टेशन ते हिकिड़े घर जा 5 खां 7 मुलाज़िम रखी करे असां सां नाइंसाफ़ी कई पई वञे। ॼाणायल ठेकेदार पाणी पाइपलाइन जे एयर अंडरवेंड वॉल ते मुक़रर मुलाज़िमनि जूं कंपनी मां पूरियूं पघारूं खणी घटि पघारूं मुलाज़िमनि खे ॾेई खायो वञे थो। उन्हनि चयो त डैम ते चौकीदार समेत मुतासिर थियल ॻोठ वासियुनि सां कोई इंसाफ़ नथो कयो वञे। असांजा जाइज़ मसइला हल न कया विया त असां वरी ब्लॉक 2 जे मेन गेट आॾो धरणो हणंदासीं।